दोस्तों कीअं आहियो? उमेद बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो। जी हाँ दोस्तों, असांजे सुहारिसन जो तमामु बहितरीन सूफ़ी रागी साईं वज़ीर अली शाह साहब इन कुर्बायत काज में मौजूदु आहे। साईं वज़ीर अली शाह जे हिन कुर्बायत काज में घोट जो नालो बि साईं वज़ीर अली शाह आहे ऐं तमामु बहितरीन प्रोग्राम आहे। ऐं हिन में जेका तमामु बहितरीन जेके आहिनि दोस्त आयल आहिनि साईं जा, त साईं खां थोरो हालवाल करे साईं हिन ख़ुशी में तव्हां शामिल थिया, कीअं था पायो? हाँ अल्हम्दुलिल्लाह साईं, ही त हाणे हिकिड़ो तारीख़ी पंहिंजो हिन जे हवाले सां जी ऐं ही वॾा वॾा जेके बिस्मिल्लाह ही जेके हणंदा हुया उन दौर खां वठी यानी छना हणंदा हुया, ॾाढा वॾा वॾा भला भला फनकार आर्टिस्ट घुराईंदा हुया, उहो दौर यादि पियो अचे। जी अल्हम्दुलिल्लाह माशाअल्लाह। साईं बादशाह ही भिट वाघियूं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे तकिए जी जेका असां इलाइक़ो आहे, ऐं हिते जेका असां हिकिड़ो भिटाई जो तमामु वॾो जेका असां बैत मशहूरु आहे, लॻी लॻी वाह विया अंगड़ा लटिजी पई खणे पसा पसण ख़ातिर पिरीअ जे। सो इन असांजे हिन इलाइक़े जे बहितरीन इंसान सैयद वज़ीर अली शाह जे कुर्बायत काज ऐं साईं बचल शाह जे कुर्बायत काज में तव्हां मौजूदु आहियो ऐं तव्हां फर्स्ट टाइम आहियो, तव्हांखे जी में ॼायूं भली। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह, महिरबानी साईं, महिरबानी महिरबानी, ख़ुशि आमदीद। जी दोस्तों, आउं तव्हांजो ख़ादिम दोस्त वफ़ा सुमरो लाहौती साईं वज़ीर अली शाह खां गॾु ॾींदा मुर्की मोकल जेॾां पेर ते ख़ैर।